कराची में औरतुनि जा मोबाइल फ़ोन ऐं सोशल मीडिया अकाउंट्स हैक कंदड़ जवाबदार जांच दौरान छिड़काईंदड़ इंकशाफ़ कयो आहे। ईदगाह पुलिस मूजिबि जवाबदार सुमेर उर्फ़ पीके जो लैपटॉप हथ कयो वियो आहे। जवाबदार डार्क वेब ते एतिराज़ जोॻियूं वीडियोज़ अपलोड कंदो हो या न, इहो जांच में वाज़े थींदो। लैपटॉप ऐं मोबाइल फ़ोन मां 450 खां वधीक एतिराज़ जोॻियूं वीडियोज़ अपलोड कयूं वयूं आहिनि। जवाबदार मूजिबि हू सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते औरतुनि जे मोबाइल फ़ोन या आईडीज़ खे हैक कंदो हो ऐं मोबाइल फ़ोन जो मुकमल डेटा हासिल करण लाइ उन्हनि जे गूगल अकाउंट्स खे बि हैक कंदो हो। गिरफ़्तार जवाबदार सुमेर गुलिस्तान जोहर राबिया सिटी जो रहवासी आहे ऐं वक़्त सां गॾु पंहिंजे बयान तब्दील कंदो रहियो आहे। जवाबदार जी गिरफ़्तारी रिंछोड़ लाइन जी हिकु छोकिरे जी मदद सां अमल में आई। मुतासिर औरत हिमत ॾेखारी ऐं जवाबदार खे पाण सां मिलण लाइ सॾायो, जिते पुलिस सबूतनि सां गॾु जवाबदार खे गिरफ़्तार कयो। कराचीअ में सिंध रेंजर्स ऐं कस्टम इन्फोर्समेंट सोराबकोट जे अलासिफ स्क्वायर में गॾियल ऑपरेशन कंदे वॾी मिक़दार में स्मगल थियल सामान हथ करे वरितो। तर्जुमान मूजिबि ऑपरेशन दौरान सिगरेट, कॉस्मेटिक्स, मंशियात ऐं कालीन जहिड़ियूं मुख़्तलिफ़ शयूं ज़ब्त कयूं वयूं आहिनि। हथ आयल सामान मुख़्तलिफ़ गोदामनि में लिकायो वियो। तर्जुमान वधीक चयो त हथ आयल सामान खे 6 मुख़्तलिफ़ मज़दा ट्रक ज़रिए कस्टम इख़्तियारनि हवाले कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी ओवरसीज़ पाकिस्तानी ऐं ह्यूमन रिसोर्सिस डेवलपमेंट जे वज़ीर चौधरी सालक हुसैन सां मुलाक़ात कई। वफ़ाक़ी वज़ीर चौधरी सालक हुसैन वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे पंहिंजी वज़ारत सां लाॻापियल मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म परदेही मुल्कनि में पाकिस्तानियुनि जे मसइलनि जे हल लाइ वज़ारत पारां खयल क़दमनि ते इत्मिनान जो इज़हार कयो ऐं इजलास में ॿिया मामला पिणु बहस हेठि आया। इन खां अलावा क़ौमी असेंबली जे तख़्त 189 राजनपुर खां क़ौमी असेंबली जे मेंबर शमशेर अली मज़ारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान नायब वज़ीर आज़म ऐं परदेही वज़ीर इसाक डार मुलाक़ात में मौजूदु हो। क़ौमी असेंबली जे मेंबर शमशेर अली मज़ारी वज़ीर आज़म खे तख़्त सां लाॻापियल मामलनि ऐं मसइलनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। बलोचिस्तान जे ख़ुश्क ज़मीन मां सोन उभरणु शुरू थी वियो। ज़ाफ़रान जी फ़सल सूबे जे हारियुनि लाइ ख़ुशहालीअ जा नवां दरवाज़ा खोलणु शुरू करे छॾिया आहिनि। कोयटा जी ज़रख़ेज़ ज़मीन ते ज़ाफ़रान जी कामयाब पोख इलाइक़े में ज़रई तरक़ीअ जा नवां रस्ता खोलिया आहिनि। सूबे में पाणीअ जी खोट ऐं बरसाति में ख़ौफ़नाक घटिताई हारियुनि खे इन फ़सल ॾांहुं वधण ते मजबूर कयो। ज़ाफ़रान घटि पाणी ऐं वधीक आमदनी जो ज़रियो बणिजी रहियो आहे। माहिरनि जो चवणु आहे त आलमी मार्केट में ज़ाफ़रान जी घुर 8 खां 10 लख रुपया फ़ी किलोग्राम आहे। उहो ई सबबु आहे जो हीअ फ़सल बलोचिस्तान जे हारियुनि लाइ गैर मामूली मुआशी बहितरी जो इम्कान बणिजी चुको आहे। पेशावर में एफसी हेडक्वार्टर ते आपघाती हमले जी कोशिश कई वई आहे, जेका फौरी कार्रवाई जे नतीजे में नाकाम बणाई वई। आईजी खैबर पख्तूनख्वा ज़ुल्फ़कार हमीद मीडिया खे ॿुधायो त 3 दहशतगर्द हमले जे इरादे सां आया हुआ, पर एफसी जी वक़्त सिर जवाबी कार्रवाई सबबि दहशतगर्द मारिजी विया। जांच तेज़ीअ सां अॻिते वधी रही आहे ऐं दहशतगर्दनि जूं तस्वीरूं ऐं फॉरेंसिक प्रिंट्स नादरा ॾांहुं मोकिलिया विया आहिनि त जीअं उन्हनि जी सुञाणप खे हथमी शक्ल ॾिनी वञे। साॻिए ई वक़्तु BDS पारां वरितल तस्वीरुनि ते बि जांच जारी आहे, जंहिंसां आपघाती हमलो कंदड़नि जे मनसूबाबंदी ऐं राब्तनि खे ॻोल्हण में मदद मिलंदी। इस्लामाबाद में दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत PTI अॻवान शिबली फराज़ खे 2 केसनि में इश्तिहारी मुजरिम करार ॾेई छॾियो। जज ताहिर अब्बास सिप्रा PTI अॻवाननि ख़िलाफ़ 28 फरवरी ते जुडिशल कॉम्प्लेक्स ते हमले जे केसनि जी ॿुधणी कई। शिबली फराज़ खे मुसलसल गैर हाज़िरी जी बुनियाद ते इश्तिहारी मुजरिम करार ॾिनो वियो आहे, जॾहिं त अॻूणो कानून वारो वज़ीर राजा बशारत ऐं ॿिया अदालत में पेश थिया। PTI अॻवाननि ऐं कारकुननि जे तरफ़ां सरदार मोहम्मद शबीश खान ऐं ज़ाहिद बशीर डार जा वकील अदालत में पेश थिया। अदालत जवाबदार जी पेशीअ खां पोइ ॿुधणी मुलतवी करे छॾी।